पार्लियामेंट में मौजूदा मुखालिफ़ धुर जूं पार्टियूं पंहिंजो गॾियल उम्मीदवार आणण में नाकाम थी वियूं आहिनि, जंहिं बाद शाहिद खाकान अब्बासी जे मुक़ाबले में मुखालिफ़ धुर जे 5 उम्मीदवारनि पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद पंहिंजे तजवीज़ कंदड़ शाह महमूद कुरैशी सां गॾिजी नामज़दगी काग़ज़ जमा कराया। खेसि तहरीक इंसाफ़ खां सवाइ मुस्लिम लीग काफ़ जी बि हिमायत हासिल आहे। पीपी तरफ़ां खुर्शीद शाह ऐं सैयद नवीद कमर वज़ारत उज़्मा लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। क़ौमी असैम्बलीअ में मुखालिफ़ धुर जी टीं पार्टी MQM तरफ़ां किश्वर ज़हरा नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। जमात इस्लामी जे साहबज़ादा तारिकुल्लाह बिन नामज़दगी काग़ज़ जमा कराया। जांच पड़ताल बैदि क़ौमी असैम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक समूरनि उम्मीदवारनि जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर कया आहिनि। स्पीकर अयाज़ सादिक शाहिद खाकान अब्बासी जे नामज़दगी फार्म ते शेख रशीद जा एतराज़ रद्द करे छॾिया। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद नून लीग जे नामज़द उम्मीदवार शाहिद खाकान अब्बासी जी वज़ीर आज़म तौरु नामज़दगी ते एतराज़ वारिया हुआ। क़ौमी असैम्बलीअ जे 342 जे ऐवान में वज़ारत उज़्मा जी चूंड लाइ सादी अक्सरियत यानी घटि में घटि 172 वोटनि जी ज़रूरत आहे। मुस्लिम लीग नून जा 188 मेंबर आहिनि। जमियत उलमा इस्लाम फे, पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी, मुस्लिम लीग ज़िया ऐं ॿिनि इतिहादियुनि जी बि हिमायत हासिल आहे। नामज़दगी काग़ज़ जमा कराइण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी जो चवणु हो त नून लीग वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी। हुन चयो त जुमे ॾियारे ताईं हुकूमत जूं जेकी पॉलिसियूं हुयूं उनखे जारी रखियो वेंदो। हमने तो हर जमात से रब्ता किया है सिवाय जो हमारे हरीफ हैं इलेक्शन में, और हमें पूरी उम्मीद है कि एक भारी अक्सरियत से इंशाअल्लाह पाकिस्तान मुस्लिम लीग नून कामयाबी हासिल करेगी। संदसि चवणु त सुप्रीम कोर्ट तरफ़ां नवाज़ शरीफ़ जी नाअहली वारे फ़ैसिले खे कंहिं बि तस्लीम नाहे कयो। हू कोशिशि कंदा त नवाज़ शरीफ़ जी नाअहली सबबि मुल्क में जेकी तरक़ियाती रिथाऊं देर जो शिकार थियूं आहिनि उन्हनि खे ॿीहर शुरू कयो वञे। नून लीग अॻवान चयो त काबीना में साॻिया माण्हू ई शामिल हूंदा, पर उन जो क़तई फ़ैसिलो पार्टी कंदी। इन खां अॻु ख़ानगी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी जो चवणु हो त काबीना सलाह मशवरे सां ठहे थी, उन जो फ़ैसिलो आला क़यादत कंदी। फ़ैसिलो 2 ॾींहनि अंदरि थी वेंदो। हुन चयो त वज़ीर आज़म आइनी तरीक़े सां बणिजे थो, पिटीशन्स जो को बि असरु न हूंदो। संदसि चवणु हो त हू 3 सालनि खां असेंबलीअ में आहे ऐं हू 22 भेरा पंहिंजी मिल्कियत जा तफ़सील ॿुधाए चुको आहे। शाहिद खाकान अब्बासी चयो त संदन असासनि बाबति कंहिंखे बि शक हुजे त हू दरख़्वास्त दाख़िल कराए सघे थो। हू बग़ैर कंहिं वकील जे उन जो जवाबु ॾींदो।